मुझो नालो है इसरार अहमद कुरैशी। ही जो अड़े किस्म की सरगर्मियों थियन थियूं असां सम्झूं था तो वे एक मुआशरे लाए एक सेहतमंद मुआशरे के क़याम लाए तमाम घणी ज़रूरी आहिनि। वक्त सर ओसर पीड़का मानताणो या गुलरसानी हाई स्कूल ते अड़े किस्म जूं सरगर्मियों वॾे वक्त खां कंदो पियो अचे, पर ॿिया बि जेके इदारा असां वटि मौजूदु आहिनि असांजा तइलीमी इदारा उन्हनि खे बि घुरिजे त अहिड़े क़िस्म जा ख़ूबसूरत प्रोग्राम कनि, कुझु अदबी महफ़िलूं कनि या अहिड़ा साइंसी प्रोग्राम कनि, तहक़ीक़ी प्रोग्राम कनि जिन सां माण्हुनि में शऊर अचे, उन्हनि में अवेयरनेस पैदा थिए। उन्हनि में ॾिसो हिन हिते जेकर असां ॾिसूं त मुख़्तलिफ़ जेके प्रोजेक्ट्स रखिया विया आहिनि उन्हनि जो कुझु ख़ासि मक़सदु आहे उन सां माण्हुनि में हिकिड़ी सोचण वारी सलाहियत पैदा थी थिए, हिकिड़ी खोजना पैदा थी थिए, हिकिड़ी तहक़ीक़ वारो मादो पैदा थो थिए। असां जीअं बीमार मुआशरे में रहूं था आमतौर ते उते सोचण ऐं सम्झण जी जेका सलाहियत आहे उहा माण्हुनि में तमामु घटि आहे। त अहिड़े क़िस्म जूं जेके सरगर्मियूं आहिनि त हिते जेके माण्हू विज़िटर्स अचनि था जेके त अहिड़े क़िस्म जूं जेके सरगर्मियूं आहिनि इहे माहौल में हिकु सिहतमंदी पैदा कनि थियूं। त हिते त खणी शहरी माहौल आहे, मुख़्तलिफ़ जेके तइलीमी इदारा आहिनि अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं करे सघनि था जिन वटि हिकिड़ो सेटअप ठहियलु आहे। पर असांजा ॿिया जेके परिवार इलाइक़ा आहिनि, जेके ॻोठाणियूं आबादियूं आहिनि, जेके वसंदियूं आहिनि, त ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त उतां जे शागिर्दनि खे बि अहिड़ी क़िस्म जो शऊर सां नवाज़ियो वञे। उन्हनि खे बि उते बि अहिड़े क़िस्म जा जेके वस वारा आहिनि, जेके कुझु नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि या जेको असांजो तइलीमी खातो जंहिंजो तमामु वॾो ज़िमो थिए थो, उते बि अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम रथे करे अहिड़ा ख़ूबसूरत प्रोग्राम उतां जे शागिर्दनि खे, उतां जे माण्हुनि खे हिकिड़ी बुनियादी, हिकिड़ी मंतिकी ऐं हिकिड़ी साइंसी सोच ॾिनी वञे त जीअं असां वटि जेको असांजो ईंदड़ नसुल आहे उहो जीअं असांजे मुआशरे लाइ कारगर साबित थी सघे। वॾी महिरबानी।